महीना अल्लाह के रास्ते में लगी आना बेड़ा ही पाक अगे चौंदा पाकिस्तान का मतलब क्या है? ला इलाहा इल्लल्लाह। खाने चौंदा पाकिस्तान का मतलब क्या? अपना छोड़ के पराया। मंशर के तट दो जादू तट दो राजू दो बोरियो बारो बोरियो अगड़ा बोरियो जम्मत बोरियो छो इनके करे तुम घड़ी छा के पेट के बात अगे सीढ़ियों अगे तेरी याद मुझे बनाएगा तो जादू कसम तुझे कहाँ बिलो रहे हो दो कहाँ जो आ बड़ौदा है जो ए जब बोलो रे असांजे हथनि जी कमाई आहे खुदा जी कसम मोटी अचो मोटी अचो हाँ हाँ उनजी परचन में घेर खोले हो इंतजार में आ खुदा कमल कम जा हज़रत उमर छाजो बकम कयो सुभान अल्लाह जो वाक्य माण्हुनि उथणु शुरू कयो मांगे अॻे ई चवंदो आहे बाबा ड्रेग न कयो खुदा खे मोटी आया इहे भला बैठ जाए भाई 10 मिनटनि में दुआ था करायूं अल्लाह जे वास्ते अल्लाह केतिरो चवंदासीं भाई बि तुंहिंजो पछाड़ी आहे अच बि ओॾां तारीख़ बि पाड़े जे मोली खां वठी पोइ मूंखे ॿुधाए केॾी तकलीफ़ थी अचे न त परे जे बुज़ुर्ग खे चइबो साईं जेको रूप ॾे हुजे हुन में चई वियो असां वरी जेको चढ़े थो त लहण जी नियत ई कान हज़रत उमर जो बकम कयो हिकु बिस्मिल्लाह पढ़ो ॿियो मोहम्मद जो कलमो पढ़ो लही पोइ दरिया में पेर पिसे त उमर जवाबदार थी नथा चओ सुभान अल्लाह मज़ो ई नाहे राजा ज़ोर सां सहाबा जा नौकर ॿई हथ बुलंद करे थो ॿई हथ दरिया जो उन्हनि जो नौकर हो चओ मोहम्मद जा नौकर असांजो वॾनि जा नौकर अब घोट खे मोड़ छो ॿधा अथव जहिड़ो मारणो दॿो पीढ़ीअ ते कायो कोन ॿधऊं मामू आहे असांजो ॿियो कम्बट रहंदो आहे हुनजो मोड़ न ॿधंदो मां भुख न खाईंदुसि मामू चिॿो क़बर में गॾु हलंदो कंहिंजे करे अलाह जे रसूल खे नाराज़ अबाए घोट जे हथनि पेरनि खे मेहंदी छुआईंदव सेनानी आई 90 सालनि जी पोड़ी ॾूठ सुठी छोहारे जहिड़ो थिए लाउड खे ॾिठो आहे त अहिड़ो ॿुधायांव मेहंदी भई हथनि ऐं पेरनि खे असली घोट आहे हुनखे सब काबिल आयो चाचा काबिल आयो मामा काबिल आयो जनातर काबिल आयो अल्लाह जे रसूल खे नाराज़ ईमान जी तकाज़ाई आहे खुदा जी चाचा तोखे वचन मुंहिंजा जान संजो सादिया हज़रत साहब कलमो पढ़ी मां काफ़ी हनी अथसि मां वञी उस में वेही रही हिकु ॾींहुं गुज़रियो ॿियो ॾींहुं गुज़रियो टे माण्हुनि जो सॼे तुंहिंजी माउ घणो उस में मरी वेंदी वरी वञी वठी अचेसि अम्मा उथी हल घर शाम में हिकिड़ो शर्त आहे नबी संजो कलमे मां हथ कट त पोइ हला साहबीअ जो जवाबु पुछां है साहबीअ जो जहिड़ियूं 70 माण्हू तरती मरी वञनि मूंखे क़बूल आहे मां मोहम्मद जे कलमे मां हथ न कटंदुसि नथा चओ सुभान अल्लाह ॿई हथ बुलंद करे साहबा खे सलाम कयो ॿई हथ ईमान ई न छॾियो तॾहिं त रब चए थो फ़इन आमन बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द कदौ
ये थोरो ही तो चे जेड़ो अगरन वारन ईमान आंदो ने एड़ो आंदो जेड़ो राजी तेरे वारन ईमान आंदो एड़ो आंदो जेको सोबे तेरे वारन ईमान आंदो न एड़ो आंदो जेको सब रब सोचे ना ईमान एड़ो आंदो जेको मोहम्मद जी जमात चाचे बकम मखियो बिस्मिल्लाह पढ़ो मोहम्मद जो कलमो पढ़ो नहीं पहुंचया सॼो करियो वाह वाह हिक खां छा गिरी त कोन हिकिड़ो थियो मुंहिंजो प्यारो गिरी पियो पाणी पीअण वारो ठीक करे जो चयो हज़रत थोरो मोटियो पियो दरिया खे चई प्यालो वापसि कर न त क़यामत ॾींहुं मोहम्मद वटि मयारी कंदोसि सुभान अल्लाह जो त हदीस पूरी क्या दरिया में हिक छोली ॿी छोली प्यालो ॿाहिरि अची पियो खण प्यालो क़यामत जे ॾींहुं मोहम्मद वटि माखे मयारी न कटा हाय कि मोहम्मद से वफा तूने तो हम ये जहां चीज है क्या लोह कलम चवण था जो सुभान अल्लाह जेतिरो टाइम वियो न हिदायत जी नियत असांखे हिदायत मिलंदी आहे तलब सां वाइरनि खां थोरी मिलंदी चल अबू जहल जो दर में हो भिटाई छा थो चए जान बकीअ जीव जॾो कई हुई बि वेजन वटि अबू जहल मां लतीफ़ न मुड़ियो जो अबू जहल मां न मुड़ियो इहो मुल्हनि मां मुड़ंदो अबू जहल खे लतीफ़ छा कयो जानबा कीअं जीव जॾो कई लाल हबश खां सुहेब रूम खां सलमान फारस खां हज़रत अबू हुरैरा यमन खां तुंहिंजो घर में दर में वरो वरे सोरा बि सुमरो छा चवंदो आहे बित चवंदो आहे न अबू जहल तुंहिंजी त बित साईं वरो वरे खाओ निबागा तोखे छा थियो सैयद के जाने ये मना अंदर जब मना अब है वेजी माना तभी जीव चलो कई हुई फकी न मर्ज जी हुई ढूंढन नथा जोसो लतीफ़ खे थोरो रुगो फणनि त लतीफ़ घणेई था पर को लतीफ़ सम्झे न कुरान भी घोर था पर समझन नथा विचाई सोचे पढ़िया पर करिया की रखी पढ़न त खोड़ था समझन न तव्हां चवंदा आहियो न चाहे सची आहे ॾाढे पढ़िया पर करिया की न तोड़े पढ़ी बिना हुब हबीब कुझु जंहिंजो अलाह ते यकीन से अणपढ़ाई आलम कंहिंखे यकीन न था ॻाल्हायो मज़ो ई न आहे ॾाढा कंहिंखे वहुणनि ते कमनि ते सारियुनि ते ॿधव न वहुणनि मां पटका 22 मई कॾहिं 22 मई मुंहिंजो जलसो कंदो गुलाम जो उते हिकिड़े हमराह जो त 3 एकड़नि मां मण फुटनि जो कढियो थंदो 14,000 खपायो 22 मई ते जून खां वठी ट्रैक्टर भी नओं वठंदुसि गाॾी भी नहीं अची जो रब भेटियोसि हेॾो पाणी पुराणो ट्रैक्टर बि रब खपरायो घर बि फिरी पियो रोज़ मूंखे फोन ते रोनो पे मूंखे तो त नओं पे वठो न जल्द कर खुदा शहरनि में बेड़ियूं हलाए छॾियूं खुदा जे मुंहिंजा अल्लाह शहरनि में बेड़ियूं मर्दानी बात है
दादो अल्लाह और ये कौन फेल गर्दारी हाउस के जा हेडो पानी मां अखी खादी खुदा पूछे न गर्दारी जरा केड़ी फिरौन मां दौड़े लतीफ तो जो साईं जो सुभान तो चारों ही नाए चवण वसंदर शहर वैरान करी वसाई वाह वाह के दाम नदी दमड़ी के माया बख्शी मन के बेकन बख्शी बकरी के धनी जो बख्शी के पाली सुख पालक में के खती आई पाहण पर तोला तान था दकन लिंग लतीफ छोड़ना था जो सुभान अल्लाह मजो ही न था जो डाडा बुलंद बाबा घोरायो थो ताने बुझणो थो हां मां के सब को पाणी कोणो थो लियो को जागो थोड़ी या मुझे वरी वापस हो सुभाणे वरी लतीफ जो मेलो चालू बुद्धन का सब मेलो जबरदस्त घर मोकलाया है अल्लाह आशिका के भयो थी अल्लाह महबूब वाले एक कलाक तक ऐसे हो जी आशिक का चलो पूरा तो आ गई पूरा इतना जो बोली होती हो जे हो इस्पान बिचाई सादे जे लतीफा बिचाई तो जाई या थी कन्ना या थी बात या थी कन्न या थी वात या थी बकरो या थी कात अजो कन्न थी कन्न माथो वात बड़े ना गुलाम अस्कर आए केड़ो ये तो अञा असगर माना सफा नंढड़ो जे अकबरो जे अकबर बहादुर है असगर मां नंढड़ो अच्छी दाढ़ी विची हुई पर अञा असगर क्या दखल कई अज दुआ भी मां अहिड़ी कराईंदुसि जो दरिया राज़ी डेरो भी छॾे वेंदो अगड़ा भी छॾे वेंदो इहो पाणी मंज़िल थी वञे पहुची कच्चे जो पानी दबी तो हलो ओके जो रत में गालो करे मोकल खलकाई मौला कच्चे वारन पे दे राह कर पक्के वारन पे दे राह ये सब तो ये हबीब जाओ ये सब जुम्मे दे मोहम्मद जो जिक्र गुजरा है किदा आशका है मां तो अस्कर के जो गर्मी आ मान ही नहीं दा के तू पक्का दे पो दिस त खल के किए थे नथा जो सुभान अल्लाह मज़ो ही नथा जो दादा मदीने वाले दा आशका दादा जो सुभान यूरोपा लतीफ सजे उसे खुशबू खोल जिते सौदा कर सुहान जा उते मोहम्मद जो जिक्र कर जाते आशिका दीवाना पतक का परवाना रात फाटी वने बाग फाटी वने पर मोहम्मद जा आशिक बैठा नथा जो सुभान अल्लाह जोर सां बुलंद दरिया दो असांखे बेजारे दरिया भी अल्लाह की मखलूक असां अल्लाह जे घर छॾियो आहे तॾहिं इहो दरिया छिको थियो आहे ख़ुदा जो कसम दरिया खे कहिड़ी ताक़त दुआ कंदुसि मौला जे सैलाब में नूह अलैहिस्सलाम जी हिफ़ाज़त थे ईअं हिन उम्मत जी हिफ़ाज़त अल्लाह जे नील दरिया में मूसा अलैहिस्सलाम खे बचाए अल्लाह ईअं असांजी हिफ़ाज़त
ये दरिया में मच्छी जो पेट यूनुस अलैहिस्सलाम जी के थाली अल्लाह जो करे असांखे शैतान पटी पड़ी आहे, तूं वॾो ॾोही आहे, तूं वॾो ॾोही आहे। अलाह 100 खूनन करण वारे खे माफ़ थो करे। भेणा असां कोड़नि त मथ बि कान्हे मारी आहे अहिड़ो को खोड़ो जेको हक़ मथे करे त मां 100 माण्हू मारिया आहे बारो साल जेको चए मां 3 खून कान उठी ॿधी अल्लाह के मखलूक के मायूस जी क्यों रब सादो या इब्न आदम सुभान अल्लाह जो हदीस पढ़ा मज़ो ही न था जो दादा मज़ो ना है दौर सा मदीने वाले जो आश कदा दिया इंसान कुरान जो मुखिया मौजू इंसान तवा मुसलमान करेगा इंसान इंसान छोकरा माफ कर दो जावा हो या सूरती में निकटाओ मैंने दी जाए इंसान कुरान जो मुखिया मौजू इंसान हे भाई ने जो मुल्लन जे लाया मुल्लन लाए कहलाए मुल्लन कुरान जो मुखिया मौजू मुसलमान ना है इंसान लकन खलकन अल इंसान हला ताला अल इंसान या अय्युहल इंसान वल असर इन्नल इंसान अच्छा पहिरियों इंसान आहियूं पोइ मुसलमान आहियूं। अबा हज़रत आज़म ज़ात जो कहिड़ो थोरो सुबह ख़्यालो मोहम्मद नारे जो कचे हज़रत आदम ज़ात जो कहिड़ो इंसान केर बाबा सद ॻाल्हायो केर इंसान विचाई तो कौन वेरन विच में अची वियो इंसान छोकरा मात कर वियो ॾहनि वेरनि विच में अची वियो इंसान पहिरियों वेरी नफ़्स थी वॾो नादान ॿियो वेरी शामिल आहे शैतान टियों वेरी ॾिठो बेअहना फरमा चौथों वेरी ॾमर आहे जो समर न वेसां पंजों वेरी तकब्बुर आहे जो जान करे ईमान छहों वेरी औरत आहे जो सोबत ज़ाल ध्यान सतों वेरी पेट आहे जो नित घुरे ना अठों वेरी उन्या जो पाणी लाइ करे परेशान नाओं वेरी मुंझा जंहिंजो गफ़लत में गुज़रा ॾहों वेरी शहवत आहे सॼो मुल्क कयो परेशान इन्हनि 10 वेरनि विच मां जेको खटे जंग जवान तंहिंखां सिर बि क़ुर्बान 100 दफ़ा सैयद थिए मुसलमान पहिरियों इंसान वो मुसलमान बस शियो आहे सुन्नी आहे देवबंदी आहे गिरेली आहे वाह लड़ाई झगड़ा ना खाने भास्कर मुला तो बेल चालू सच्चा मुसलमान जो पासपोर्ट वारा ना शनाख्ती कार्ड वारा ना वोटर लिस्ट वारा ना अन्या जे कोरा नाराज न मां जो जुमलो तव्हां तोहर वारा मुसलमान अल्लाह तो जे तव्हांजे पासपोर्ट वारी मुसलमानी मूंखे न खपे वोटर लिस्ट वारे मुसलमानी उहा खपे जंहिंमें 2 ॻाल्हियूं हुजनि सुभान अल्लाह जो तो क़ुरान पढ़ा मज़ो ई नथा घुला ॾियां क़ुरान जा आइश कदा ॾियां ज़ोर सां अब तो चे या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून
तव्हांजे मुसलमानी जा बशर्त खपनि कहिड़ा हिकु तव्हांजी ज़िंदगीअ में मोहम्मद जी ज़िंदगी जी झलक हुजे, ॿियो मरो त ज़ुबान ते मोहम्मद जो कलमो यादि थिए। हो असांजे तौबा जे इंतज़ार ये बोलियों ये बरसातियों सैलाब बड़ा मींह द रहमत अज़ाब पहुंची वियो। बाहर जी रहमत जेके चुल्ह में हुजे चित जे भई त अज़ाब हवा जी रहमत पूरी सारी हुजे, तेज चिरे त तूफान अज़ाब बरसात जी रहमत पूरी सारी हुजे, 3 महीना भी भई त अज़ाब एॾे तव्हांजी ख़ैर पर कंदरा बरसात में घर जी छित किरी पई, हिकिड़ी बाल जा 3 पुट हिकु न्याणी 4 लाश माल जी एॾो अल्लाह नाराज़ थी पियो। मां बाहूं थो ॿधां, चओ त मां टोपी लाहे रखां, अल्लाह जे वास्ते मोटी अचो तौबा कयो। हाणे ही लफ़्ज़ ॾाढा चओ जुमे जो ॾींहुं आहे, पोइ मां दुआ जे लाइ हथ खणां ज़ोर सां, सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर, 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 ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन, ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन, ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।